दर्दन जो दरिया। सुल्तान मूं कुछ हवा में उड़ंदड़ ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, उन्हनि जो हक़ीक़त सां केतिरो तालुक आहे इहो त पतो लॻाए। ॻाल्हियूं त ख़ैर जूं ॿुधियूं अथई न। सुल्तान ॻाल्हि मिड़ई कुछ अहिड़ी ॿुधी थम जो तूं ॿुधंदे न त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदई। पोइ अहिड़ी ॻाल्हि करे मूंखे होश में न कढ, इहा ढकियल भली आहे। मुंहिंजी निंड हराम थींदी तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पोइ, ऐं तोखे आराम ईंदो ॻाल्हि करण खां पोइ। हाणे जेकॾहिं मुंहिंजी निंड हराम करे पाण आराम करण चाहीं थो त पोइ ॻाल्हि कर। सुल्तान पक्की ख़बर त नाहे, पर मूं हिकु ॻाल्हि ॿुधी आहे त तुंहिंजी भेण वरी वरियाम सां निकिती आहे। छा? सुल्तान आई न दिल खे झटको। सच पुछी त हिन ॻाल्हि ते यकीन मूंखे बि न आयो, पर इहा ख़बर ॿुधण में आई आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां अकबर खान जो नसुल तबाह करे छॾींदुसि, सिर्फ़ मूंखे जांच करण ॾे। सुल्तान जेकॾहिं इहा हक़ीक़त बि हूंदी न त अकबर खान पंहिंजी बदनामी खां बचण जे लाइ इन ॻाल्हि ते पर्दो ज़रूर रखंदो। बाक़ी जेकॾहिं हाणे इन राज़ खे ज़ाहिर करणो आहे सुल्तान, असांखे हिकु कमु करणो पवंदो। कहिड़ो कमु? सुल्तान अॼु राति हले अकबर सां मिलूं था। तूं अकबर खान खे पंहिंजे भेण जी ज़िंदगीअ जी ज़मानत ॾे। इन ज़मानत ॾियण खां पोइ अकबर खे हर हाल में इहा बाहि असांखे वापसि ॾियणी पवंदी। सुल्तान जेकॾहिं छोकिरी हूंदी उते त अकबर असांखे सिधी ॻाल्हि साफ़ साफ़ ॿुधाईंदो, पर जेकॾहिं छोकिरी वाकई निकिती आहे पोइ अकबर असांखे ॻाल्हियुनि में घुमाईंदो फेराईंदो, घणो कुझु वर वकड़ ॾींदो। छा थो सोची सुल्तान? ॿुधाए खणी हाणे छा सलाह अथई? ठीकु आहे राणा खान, ईअं ई ठकियो। अदा जेकॾहिं छोकिरी घर में हुजे न त उन सां मूंखे मिलण ज़रूर ॾियनि। अदी अकबर खान ॿार ना आहे, हू त सदोरीअ जे बचाइण जे चक्कर में हो। जेकॾहिं छोकिरी उते आहे त उन सां मूंखे मिलण ज़रूर ॾियनि। अदा ईअं बि थी सघे थो त छोकिरी खे किथे ॿिए हंधि रहायो हुजे। अदा जवान जवान छोकिरीअ खे ॿिए हंधि काथे रहाईंदा? मां त चवां थी तूं रेस सां वञी पाण मिली अच। मां पाण वञी रेस सां मिलां थो, ऐं इहा ख़बर जेकॾहिं सुल्तान वारनि खे पइजी वई न त वरी बड़धोल मची वेंदो। इन करे इहा ॻाल्हि तूं सुल्तान वारनि सां न कजांइ। मुंहिंजो मूं तोखे छा चयो त इहा ॻाल्हि पंहिंजे दिल में रखजी। छा तोखे राज़ पंहिंजी दिल में दफ़न करण कोन था अचनि? तुंहिंजी दिल मथां बार बणजी विया आहिनि। अम्मा अम्मा दुआ का धारी ना है, ही मुंहिंजी भेण आहे। घर खां ॿाहिरि वञी हीअ असांखे बदनाम थोड़ी कंदी। अम्मा छा तोखे मूं मथां एतबार ई न आहे रहियो? ॻाल्हि एतबार जी न आहे अम्मा, पर इन मसइले जे करे तुंहिंजो बाबा जानी हद खां वधीक परेशान आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि सुल्तान वारनि वटि पहुची वई त तुंहिंजे बाबा जानी लाइ अहिड़ो त मसइलो कंदा जो तुंहिंजो बाबा जानी पंहिंजी जान कोन छॾाए सघंदो। इन ई करे चवां थी त इहा ॻाल्हि पंहिंजे दिल में दफ़न करे छॾियो। बाबा साईं तव्हां असांजा हथ ॿधी छॾिया आहिनि। कंहिंजे मथां बि बारूद जनाद न कजो, न वरी कंहिंजे मथां गोलियूं हलाइजो। पोइ कुर्बानो छमो जाते बि असांखे ॾिसंदा त असांजे मथां गोलियुनि जो मींहुं था वसाइनि, मींहुं। हाणे तव्हां ई ॿुधायो बाबल साईं त असां छा कयूं? कुर्बान वारनि में थोरो दम ई न आहे पोटा, पर इहा सुल्तान वारनि जी उन्हनि खे टिकर आहे। बाबा साईं जेकॾहिं असीं ईअं ख़ामोश रहियासीं असांजो ज़मीन ते निकिरणु महाल थी वेंदो। बाबा साईं हुननि खे सबक सेखारणु ज़रूरी आहे, न त ॾींहों ॾींहुं असां में कहिड़ो फ़र्क़ु थियो? पोइ छा बाबा साईं, असां हुननि जे अॻियां ईअं ई डोड़ंदा रहूं ऐं हू असांखे डोड़ाईंदा रहनि? हुननि जो पिलो मां तव्हांखे करे थो ॾियां, तव्हां पंहिंजी कावड़ ते काबू रखो। ख़ैर नालो अथई न त ख़ैर घुरो बाबा, ख़ैर घुरो।
लाइ कुझु बि न कंदो। जेको कुझु बि करणो आहे मूंखे ई करणो पवंदो। घर में घिरी मस्तानी खे वठी अचणो पवंदो, न त ईअं कॾहिं बि आलम ख़ान मूंखे मुंहिंजी मस्तानी कोन ॾींदो। अॼु मूंखे इहो कदम खणणो पवंदो। प्यार करे थो कोई कहसा, प्यार करे थो कोई कहसा, को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया मस्तानी ही ॾिस, तोखे वठण जे लाइ केरु आयो आहे। मस्तानी मूंखे ॾिस न, मस्तानी मूंखे ॾिस न, मस्तानी। मां चवां थी छॾ हथ, हथ छॾे। छा जे लाइ मां असांजे घर में निकिरी वञे असांजे घर मां। मुआ भाई तूं अॻियां परे थी, अॼु मां पंहिंजी मस्तानी खे ज़रूरु वठी वेंदुसि। निकर निकर, मां चवां थी निकिरी वञे असांजे घर मां। परे हट, नथो चवां त वञी थी टर टर कंदी। जल बकरी धनारनि जा तक। मां चवां तो छोकिरी मां त कढी छॾ। मुंहिंजे वेझो आहे न त मोहल हूंदे। वालेकुम अस्सलाम। मां पर तव्हांजे घर पियो जा, सुठो थियो तव्हां हिते मिली वियो। छोड़े छो तूं असांजे घर में दे, असां तुंहिंजे घर में ईंदा आहियूं। थधो थी हाणे दुश्मन न आहियूं रहिया, मिटी माइटी करण आयो हाणे मिट थींदासीं। असां ॾे अची पियो, को मिटी करण आयो आहे छा? हा चाचा मलूक तोसां कुझु ॻाल्हियूं करियूं न, ऐं चिचमिच खां बहितर आहे त कुझु खुली ॻाल्हियूं कयूं। हा ॻाल्हि कर। असुल में छा आहे जो तुआरी माई हाणे तोखां संभाली नथी थिए। माता तो तू हथ कढ, मां हुनखे मोटाई मां संभालियांसि। मुझे मतलब तो मां ने कहा क्या बात बंद रख, कमी ना कह जाए जा। होश न वञाए चाचा मलूका, होश न वञाए। संग घुरण शरीयत में गार नाहे, जायज़ आहे। तू वते तो पराया संग वठंदो, दिमाग खराब थियो थी जा। ये गलत आहे। हा सही, तोखे नथा चऊं त वरी वधंदो थो वञे। अरे छोरा ॾिसो छा था वठोसि, लाहिस पुठी तो खल। ज़्यादा पेर ढाए कम गलत थियो पर गैरत में जिया। भला वरी भी सोच जा, मां इंतजार कंदुसि। मां को एतिरो चढ़ियो तो रहियो तो पिया। अरे ता आयो हिकिड़े जा गुडा, वो ईअं ई हलियो वियो। मूंखे को चोरीअ जो हथियार हाणे हथु करणो पवंदो। ही ॾिसो बाबा न साईं, ही ॾिसो सुल्तान वारनि जो ॾाढ असांजे ई घर में गिरी, हुनजो भाउ मलार असांखे पातरण इहो आहे। हिननि शैताननि मां अड़िजी विया, सॼे ॻोठ जो अमन सुकून बर्बाद करे छॾियो। बाबा न साईं, हे तव्हांजी डर जो नतीजो आहे। जेकॾहिं न सुल्तान वारनि खे भई जुतीअ जे नोक ते रखो आहे, अहिड़ा मसला कोन थींदा। मां नथो चाहियां त उन्हनि वांगुरु मां बि ज़ालिम बणिजी वञा। रईस, पोइ असांजो दाद फरियाद केरु कंदो?
थोरी घणी ॻाल्हि ते असांखे कुटींदा रहंदा ऐं असां हर नंढी वॾी ॻाल्हि ते थाणे ते कोन वेंदासीं न। ॻाल्हाए थो मां सुल्तान वारनि सां, ख़ुदा कंदो त अॻिते उहा अवां सां आग्रही न कंदा। बाबा साईं, इहो बि शुक्र थियो जो आलम खान घर में मौजूदु न हुयो। आलम खान घर में हुजे न त मल्हार ज़िंदा न कर पे अचे। मल्हार बि इहो कदम तॾहिं त खयो हूंदो न जॾहिं हुनखे ख़बर पई हूंदी त आलम खान ॻोठ खां ॿाहिरि वियल आहे। रईस आलम खान त ॿाहिरि वियल आहे, पर जॾहिं हू घर आयो ऐं हुनखे इहा ख़बर पवंदी त मल्हार असांजे घर में गिरियो ऐं असांजी छोकिरीअ खे वतियूं पियो वञे ऐं हुनखे रोकण ते मल्हार मूं मथां ऐं हुनजी घरवारीअ मथां हथ खयां आहिनि। ऐं जॾहिं इहा ख़बर आलम खान खे पवंदी त छा हू माठ करे वेहंदो? तॾहिं त चवांव थो बाबा साईं त आलम खान जे अचण खां अॻु में सुल्तान वारनि खां फ़ैसिलो वठिजो। सुल्तान वारा सावण खान खां वधीक सुरीला न आहिनि। तो सब्र कर बाबा, मां ॻाल्हायां थो सुल्तान वारनि सां, हू ॿीहर अहिड़ो गंद न कंदा। जे ॿीहर अहिड़ो गंद कयो न त उनखे मां मुंहुं ॾींदुसि। मां तूं सब्र कर। ख़ुदा जेसीं ताईं मुंहिंजी मस्तानी मुंहिंजे घर में न ईंदी न, मां ईअं कंदो रहंदुसि। इहो शुक्र कर जो आलम खान घर में कोन हो। जेकॾहिं उहो घर में हुजे हा न त हिन वक़्त असां तुंहिंजे लाश खे कफन पाराए रहिया हुजूं। अॻ में आलम घणा मुड़ुस लेटाया आहिनि जो मूंखे लेटाया। अबा पराए घर में गिरी उनजे नंगल में वञी हथ विझंदे छा हो तोखे छॾे ॾींदा? पराया नंग किथे मासी, मुंहिंजी ज़ाल खे विहारियूं वेठा आहिनि। अॼु तूं कुझु बि चई, पर ही तोखे ॻाल्हाइण जो वारो ॾींदे ई कोन। ही वारो कोन थो ॾे, पर तव्हां मुड़िया था जॾहिं ख़बर बि अथव तव्हां जूं इहे नसीहतूं असां मथां असर कोन थियूं कनि, पोइ मुरलियूं छा जूं था वॼायो? चाची ऐं मासी खे बि ॻाल्हाइण जी घणी आदत पइजी वई आहे। जेसि ताईं ॻाल्हाइनि न इन्हनि खे बि मज़ो कोन थो अचे। पुट, मां त मल्हार खे सम्झायां पियो, पर जे तोखे ॾुखियो लॻो त मां खणी माठ कई। मूं हिननि खे सम्झाइण जी घणी कोशिश कई, पर तव्हां वारो ॾियो किथे था। मूं खणी माठ कई, तव्हां ई खणी सम्झायो। जेकॾहिं न मुंहिंजे सम्झाइण जो हुजे हा त घणा ॾींहं अॻु में सुधारे छॾियां हा। जेकॾहिं ख़बर ई अथई तुंहिंजे सम्झाइण जा कोन न, पोइ इहा ॻियाड़ी हणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बाबा, मुंहिंजी तोब, मुंहिंजी ज़ारी, मूं कन पकड़िया, मुंहिंजी गीसी, रुगो हाणे मुंहिंजी जान छॾियो। चाचा, इहा तोबा ज़ारी तो रोज़ कंदो आहे, त ॻाल्हाइण खां कोन थो मुड़ी। मुड़ंदो कीअं था? चाचे मास्तर खे असां इहो भरकातल आहे। दुआ तूं मूंखां थी ॻाल्हि लिकाई, मां को कंहिंसां ॻाल्हि या कंदमि छा जो मूंखां थी लिकाई? गोराम, मूंखे अम्मा कसम विधो आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त अम्मा मूंखे कॾहिं बि घर में कोन अचण ॾींदी। तूं मथां इल्ज़ाम तॾहिं ईंदो जॾहिं हिन ॻाल्हि जी ख़बर पवे न। ॻोठ में त हुई ॻाल्हि हले पई, को थो चए त सदोरी खे मारे छॾियो अथनि, ऐं वरी को थो चए त सदोरी वरियाम सां भॼी वई आहे। इन्ही करे तोखां था पुछूं त का असल हक़ीक़त जी तोखे ख़बर आहे? सदोरी खे मारियो कोन अथनि। हिन जो मक़सद त सदोरी वरियाम सां भॼी वई आहे। हा, एॾे पहिरें हूंदे बि वरियाम सदोरी खे भॼाए वियो। वाड़े वरियाम वाह, वरियाम खे त वोट ॾिजी वोट। इन ॻाल्हि ते बाबा ऐं अम्मा ॾाढा परेशान आहिनि गोराम। अलाह भलाई कंदुसि, असां छा था करे सघूं? गोराम, चाचा खे चओ त भला सदोरी खे मोटाइण जी कोशिश करे। तुंहिंजी भेण खे बि त राणा खान ई मोटायो हो। तुंहिंजे पीउ वरी खणी राणा खान ते ई शक कयो। हाणे राणा खान अहिड़े कमनि में हथ नथो विझे। बाबा चाचा जे मथां शक करे ॾाढो ग़लति कयो आहे, पर हाणे बाबा ईअं न कंदो। ठीकु आहे दुआ, जेकॾहिं तूं चवे थी त मां तुंहिंजे करे अदा के मिंथ मेड़ कयां थो, पर ॻाल्हि यादि रखजांइ, जॾहिं बि असां सदोरी खे आंदोसीं न त तुंहिंजो पीउ असांजे ई मथां आङुर खणंदो ऐं उनजा सॼा शक असां ते ईंदा। तुंहिंजे पीउ जा असां जेतिरा बि सॼण थींदासीं न, पर असांखे उहो ओतिरो ई दुश्मन सम्झंदो। दुआ, जेकॾहिं तुंहिंजो पीउ पंहिंजो असांखे सम्झे हा न त अॼु ही ॾींहुं ॾिसणा न पवंदा। ऐं मां तोखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाए छॾियां, आलम खान ज़बान जो मिठो ऐं अंदर जो पलीत इंसान आहे, ऐं अॼु ताईं तुंहिंजे पीउ हुनजी पलीताइप खे सुञातो ई नाहे।
आउं त चवई थी अॼु जो अॼु वञी अकबर खान सां मिल ऐं चईसि त असां घणो इंतज़ार कयोसीं। हाणे सुठी ॻाल्हि इहा आहे त असांखे शादी लाइ तारीख़ ॾे ऐं जेकॾहिं नथो ॾे न त जवाबु ॾे त मिठियूं खोड़ असां लाइ छोकिरे खे ॿिए हंधा परणायूं। जादो तो के 1000 दफ़ा चयो जम ते हो कमु अकबर खान जे हथ में न आहे। इन कम जे लाइ बानो बेगम सां मिलणो पवंदो। ओ बानो साईं वञी मिल न, जंहिंसां वणई उन सां मिल, पर शादी जी तारीख़ पक्की कराए पोइ अचिजांइ। अमा जॾहिं मूंखे का बि जल्दी न आहे त पोइ तव्हां जल्दी छो था कयो? पुट तोखे त जल्दी न आहे, पर असीं त चाहींदासीं न त पंहिंजी हयाती में तुंहिंजी ख़ुशियूं ॾिसी वञूं। मां अलाह तव्हांखे वॾी जमार ॾींदो। मां त चवां थो त साल खन अञा इंतज़ार कयो। साल लाइ त तूं थो चई न, ना बा ना, मुंहिंजे लाइ महीनो बि वॾो आहे। जेकॾहिं महीने में असांखे ॾियनि था त वाह वाह, न त तुंहिंजी शादियूं ॿिए हंधा कराईंदुसि। बाबा पोइ त वारो कर, अॼु जो अॼु वञी पुफीअ सां मिल ऐं शादीअ जी तारीख़ पकी करे अच, न त अमा किथां अंधी मंडी वठी अची मुंहिंजे घाटे में हणंदी ऐं मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब कंदी। ठीकु आहे त पोइ अॼु ई वञी थो मिलां अदीअ सां बि ऐं अकबर खान सां। जेकॾहिं ॾिनऊं शादीअ जी तारीख़ त वाह वाह, ऐं जॾहिं इनकार कयूं त पोइ कयां नथो ढींगो ई ढेरी। सुल्तान इहा ख़बर सोरहाना पक्की आहे, मूं जांच करे छॾी आहे। वधीक जेका तुंहिंजी मर्ज़ी। मोकिलियां तो रात मासी खे, इहा बि जांच कराए था वठूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि पक्की आहे त पोइ विझूं था अकबर खान जी गिची में नोड़। सुल्तान ॻाल्हि पक्की आहे, पर वरी बि तूं पंहिंजी दिलि जी तसलीअ लाइ जांच कराए। जेकॾहिं ॻाल्हि पक्की आहे त पोइ ईअं सम्झ अकबर खान पंहिंजे लाइ पाण ख़बर तयारु कई आहे। मां हुनखे हाणे ॿुधाईंदुसि त नाक जो ॾंगियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। पोइ मूंखे इजाज़त। ॻोठ वञण जी तयारी आहे छा? थी सघे थो त ॻोठ वञां। थी सघे थो छा मतिलब? ॻोठी वेंदुसि। जेकॾहिं ॿिए तरफ़ वञण जी तयारी आहे त उहो ॿुधाए छॾ। घणा ॾींहं थी विया आहिनि सतार, त यार सारंग सां न आहियां मिलियो। सोचां थो त सारंग खां थींदो वञां। सारंग कचे में वेठल आहे, तूं हुनखे कोन थो सुञाणी। हुन वटि पहुची त फोन करे छॾिजांइ। ठीकु आहे सतार, पहुची करे फोन करे छॾींदुसि। पोइ मोकिलणी न आहे यार, ऐं गाड़ी जा पैसा बि मोकिले छॾींदुसि। यारो यारी। बाबा साईं जो ख़ैर। बाबा साईं हुकुम कयो। का ख़बर पई? बाबा साईं का बि ख़बर न आहे, पर जिथे शक आहे मां उते पहुतो आहियां बाबा साईं। जेतिरो जल्दी थी सघे छोकिरी खे हथु करे वठ आलम खान। जे हिन ॻाल्हि जी ख़बर सुल्तान वारनि खे पई न त मुंहिंजे पोयां बार बारिश न पा। जीअं तोखे हथ अचनि ॿिन्ही खे ॿधी खणी अच मूं वटि। हे ॿुध, उन्हनि सां हाणे का बि रिआयत न थियणु घुरिजे। बिल्कुलु न। बाबा साईं रिआयत न थींदी। जेकॾहिं इहो कमु अॼु थिए सुभाणे ते न टारजी आलम खान। तोखे शायदि न आहे ख़बर त हिन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत मां गुज़री रहियो आहियां। आलम खान मुंहिंजो भरम तोखे रखणो ई पवंदो। मां नथो चाहियां त सुल्तान जहिड़े नीच माण्हू हथां मां सॼे ॻोठ में ख़ार ख़राब थियां। बाबा साईं तव्हांजो भरम रहंदो, तव्हांजे लाइ मां पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए छॾींदुसि। अदा मलूक, मां हिकिड़ो अर्ज़ु खणी आई आहियां। जेकॾहिं अघा में त अर्ज़ु कयां। माई वॾी ॻाल्हि कयां सफ़ा, मूंखां पैसा न घुर्जो, बाक़ी ॿियो जेको हुकुम कयो मां हाज़िर आहियां। अहिड़ी दाह कई अथई ॼण तोखां रोज़ पैसा घुरणाईंदा। बुख काहे पई आहे, चङनि भलनि पिनणु शुरू कयो आहे। तव्हां त अॻ में ई पेनड़ू हो, पोइ तव्हां ते कहिड़ो एतबार? अरे बाबे के मथे में धक्कण दो त टेपो बरत जो कोन निकरंदसि। तव्हां वरी हिन में उम्मीद रखी आया आहियो। चरिया आहिनि ता चरिया आहिनि बबूरनि खां ॿेर पिया घुरनि। तव्हांजूं त वायूं अजाई पियो बताल थियनि। असां पैसनि लाइ कोन आया आहियूं। पैसनि लाइ नाहे आई त पोइ ॻाल्हि कर। अदा मुंहिंजो चवण आहे त कोड़े खे पंहिंजे दुकान ते बीहार। हा, जीअं रही खुई बि भींग करे, जीअं मां हफ़्ते में ई
किश्तो खणी बिन दो वता ठीक छो कंदुसि मलुक तोखे दुकान अहिड़ो हलाए ॾींदुसि आदा मलुक बिन वेलन जी मानी जे लाइ परेशान आहीं जेकॾहिं कोड़े वीचारे खे दुकान ते बिहारींदे त दऊं कंदासीं पेट भरे खाईंदासीं ईअं नाहे त तव्हां रोज़गार जे लाइ मुंहिंजे दुकान ते लेटो पिया ॿिया बि रोज़गार आहिनि जेकॾहिं न को ॿियो कमु मिले हा त तो वटि थोरी अचूं हा जेकॾहिं न छोलनि जो थाल विकिणी पोइ बि 200-300 रुपया कमाए ईंदे असां तो को कम घुरण आयासीं त कोड़े खे दुकान ते बिहार तोखो मशवरो वठण कोन आयसि अरे हल कोड़ा त हलूं मूं वटि कमु नाहे माई मूं तव्हांखे साफ़ जवाब ॾिनो हाणे तव्हां वञी सघो था हलो बिस्मिल्लाह अरे कोड़ा हलिया हिन म्यूज़ियम मां कुझु कोन वरंदो रुगो वेठो मशवरा ॾींदो असांखे अलाह कंदो त दुकान खे बाहि लॻंदई मलुक हल हाणे हल वॾो आयो आहे पीर पोटो हाणे मां पंहिंजे पुटनि खे दुकान ते वेहणो नथो ॾियां त हिनखे कीअं वेहणु ॾींदुसि छोड़ो वरिया में ते कीअं